अरे वाठा घणो टाइम थियो आहे बाबा। को बंगले ते माण्हू ई न आयो आहे। मथो इलेक्शन बि अचण वारी आहे, बाक़ी 2-2.5 महीना पिया आहिनि। वञ को ॻोठ में अहिड़ी शैतानी कर, कंहिंखे विड़ाए, कंहिंखे माराए, कंहिंजी कारी कंहिंजी ॻाढ़ी कराए। बाबा जीअं सिलसिलो वधे न, माण्हुनि जी बंगले ते अच वञ थींदी त पंहिंजी इज़त थींदी न। 4 साल थी विया आहिनि, को बंगले ते आयो ई कोन्हे। हाणे इलेक्शन वेझो अचे थी बाबा, इहे नफ़ा नुक़सान थींदा, माण्हू ईंदा वेंदा त इलेक्शन बि वठी वेहणी आहे न मथां। कंहिंखे छॾाए कंहिंखे ॿधाए का शैतानी कर वञी। 4 साल थी विया आहिनि, वेठा आहियूं बंगले में, छड़ो चोलो चॿाड़ींदा। वॾेरा, सिंध जी अवाम में शहूर अची वियो आहे। कंहिं बि वॾेरे जी को ताक़ते वञे ई कोन थो। असुल हे सही चए पियो। टियों ॾींहुं शहर जो हिकिड़ो वॾेरो वियो पंहिंजे ॻोठ ॾे विज़िट करणु। उतां जी अवाम असुल अहिड़ी तादी कयसि, मुछ न को वठी ईअं गेलियोसि जीअं न को कासाई डोर खे दसी गिलींदो आहे। असुल अहिड़ी हालत कयूं भोतार साईं। पाण बि असुल हराम खोरी जूं हदियूं क्रॉस करे छॾियूं आहिनि। थोरो ख़्यालु कजो, तव्हांजा बि छापर वॾा अथव। साईं, मुंहिंजी सलाह इहा अथव त तव्हां हिन वक़्तु सोशल वर्कर थियो, त माण्हुनि जो मसइलो हल कयो, तॾहिं त कुझु इज़त पचंदी। वोट बि तव्हांखे वठणा आहिनि। साईं, इन दफ़े जे तव्हांखे इलेक्शन खटणी आहे, जिथे फोतकी थिए न, ईअं बीठा हुजो न जीअं ॿिलो गोश्त खे ताड़ींदो आहे। भोतार साईं, असुल हिन चकर अवाम ते हथड़ो घुमाए इलेक्शन खटो, जीअं पाण खे सीट मिले। साॻी डंडो ऐं साॻी अवाम। वॾा, कमदार सही थो चए, कंहिं ॻाल्हि खे सम्झंदो कर। वाह छोरो वाह, सलाम आहे तव्हां ॿिन्ही जे दिमाग़ खे। हाणे वारो कयो, लिस्टियूं तयारु कयो। जिते जिते जंहिं बि ॻोठ में फोतकियूं, कज़िया, कंहिंजा के उज़र, के शादियूं वादियूं रहियल आहिनि, इहे सॼी लिस्ट तयारु करे मूंखे ॿुधायो त हर हिकु ॻोठ में हली दुआ घुरूं ऐं उन्हनि सां जेको आहे सो ॾुख में बराबरि थियूं। इलेक्शन में वरी वोट बि त वठणा आहिनि न। तव्हांजे दिमाग़ ते जेकॾहिं मां हलियुमि न, त हिन साल बि ठगी में सीट मां ई खटींदुमि। हिते रख न भोतार। ऐं हिकु ॿी ॻाल्हि, जाथे बि कंहिंजी दुआ ते हलूं, छो त वॾो माण्हू जाथे बि वेंदो आहे त उते पिस्तनि ऐं बादामनि जा हीअं डिश भरिजी ईंदा आहिनि। बसि मौक़ो ॾिसी करे उहे पिस्ता ऐं बादाम पासे वारे खीसे में कमदार खणी छॾिजांइ। असुल अची करे पोइ बंगले ते वेही करे आराम सां पिया खाईंदासीं। असांजो वीगो गाॾियूं कढी पंहिंजे घरों पेट्रोल विझी करे वञी माण्हुनि जे दरनि ते उज़ुर था चऊं। असां उन्हनि जे पीउ जा नौकर त न आहियूं, पिस्ता बादाम त खाऊं न। असल घटि नाहे करणो, पंहिंजे तक जी अवाम खे सफ़ा पिनण जहिड़ो कंदासीं। भोतार, हजम खे घुराए त पंहिंजी थोरी सेटिंगी कराए। सॼी ज़िंदगी अवाम जो हक़ खाधो अथई। वांडो ॾिस, सफ़ा गेंडो लॻो पियो आहीं। अरे बसि छोरा, घणी बक न करे। ॿियो इहो ॿुधाए त हफ़्तो पहिरियां जेके 3 माण्हू अगवा कराया हुयासीं, उन्हनि जो भोॻो मिलियो आहे या न? जल्दी उन जे मालिकनि ॾे फोन कर ऐं पूरा 3 करोड़ भोॻो घुरनि। असल कंहिंखे नाहे छॾिणो। असल मुंहिंजा अकाउंट जीअं फुल लॻा पिया हुजनि बाबा। भोतार साईं, हराम पाई में त असुल तव्हां त चङनि भलनि जा उस्ताद आहियो, तव्हां सां केरु पुछंदो? भोतार साईं, जेके न असां हराम खोरी वारा कम कया आहिनि, मरण खां पोइ कब्रस्तान में मलाइक कोटिया वारे नोर जी छॿे सां दून ई दून कुटींदा। अरे कमदार, जेकॾहिं मूंखे क़बर जो भउ हुजे हा त मां वॾेरो थियां हा। बाबा बसि माल ठाहियो, माल जेको मिलेव, ग़रीबनि जो हक़, यतीमनि जो हक़, उसुर ज़कायत जा पैसा, नालनि जा पैसा, रोडनि जा पैसा, यतीमनि जा पैसा, सभु हिते हणो। अरे वाठा, अॼु खां पोइ कंहिंखे कारो कराए, कंहिंखे अगवा कराए, कंहिंखे बेगुनाह माराए, असल जीअं मुल्क में बड़तोल हुजे बड़तोल, बंगलनि ते माण्हुनि जे अचण वञण जा चारा ठहियल हुजनि। हिन जो फ़ैसिलो हेॾों, हिन जो फ़ैसिलो हेॾों, हुन जो फ़ैसिलो वरी हेॾों। बाक़ी इलेक्शन जीअं अञा थोरो वेझो अचे न,
तो वारी ॻाल्हि बि सही आहे। सोशल वर्कर थी वञी अवाम खे हथड़ा ॿधंदासीं, कंहिंखे ॻोठ में वञी 50-60 हज़ार जो ट्रांसफार्म ॾींदासीं, कंहिंखे पुल ठाराए ॾींदासीं, या कंहिंजे दर ते लंघी वेंदासीं त हर को ख़ुशि थी वेंदो। सही फलाणो ख़ान मुंहिंजे घर लड़ी आयो आहे, हाणे उनखे इहा ख़बर न आहे त मां वोट जे करे उनजो मुहकारो करणु आयो आहियां। असांजे ॻोठनि जा माण्हू सादड़ा, बसि ईअं इलेक्शन वेझो थिए थी, जीअं न असां जूं इहे 5-6 गाॾियूं उन्हनि जे दर ते बीहनि थियूं त उहो चवनि था साईं भोतार मुंहिंजे दर ते, बाबो मुंहिंजे दर ते, निवड़ी मिलनि था, उन्हनि खे ख़बर न आहे त उन्हनि जो मोहकारो थिए थो। ख़ैर आहे, बाक़ी इलेक्शन खटण खां पोइ अवाम जे लाइ साॻा डंडा ऐं साॻा पादर, बंगला बंद, भोतार कराची। भोतार साईं, तव्हांजो हुकुम हुजे, सिंध जी आवाम केॾी बेवकूफ़ आहे। 4 साल असां हिननि जूं खलूं था लाहियूं, वरी इलेक्शन जे टाइम बिरयानी जी प्लेट ते ख़ुशि आहिनि, झुमरूं था आणनि। हीअं बिरयानी जी प्लेट ते वोट ॾिनियूं हलिया था वञनि। भोतार साईं, असुल तव्हां छापरनि खे सिंधी गिहु ऐं तेल मिलाए हणी वेही रहो। हाणे कमु आहे असां चिमचनि जो, तव्हां छॾे ॾियो त असां कीअं ॾिसूं उन्हनि खे पालिश करे लाइन ते बीहायूं था। भोतार साईं, हिन साल बि तव्हां कामयाबु हो, झुमरियूं खेॾंदासीं, पर हिकिड़े कम खे जेको आहे न तमामु मज़बूत कयूं चो। 5-8 देगियूं बिरयानी जूं त उन में 2 मिठे जी बि हुजनि, मां जहिड़ा अञा वधीक वोट हणंदा। अहिड़े कमदार मिठे जूं देगियूं बि थींदियूं, तूं रुगो अवाम जा वेही मसला हल कर। बाबा हाणे जेकॾहिं कंहिंखे पुल जी ज़रूरत आहे उनखे पुल ॾेई छॾियो, लख ॾेढ जी आहे, मानी जी कैप ते देग मानी माना न कोटे बिरयानी। बसि कहिड़े बि तरीक़े सां हे साल मुंहिंजे लाइ इलेक्शन खटण में ॾुखियो आहे। हिन साल इलेक्शन खटे वियासीं न, पोइ ॾिसजांइ हर दफ़े वांगुरु 30 सालनि खां वठी जीअं हिन अवाम खे ज़लील कंदा था अचूं, हिन दफ़े बि ईअं ई ज़लील कंदासीं। ॾियो वोट अञा असां जहिड़नि खे। 30 साल जीअं दरपदर थिया हो न, हाणे बि ईअं ई दरपदर थींदव जेकॾहिं असांखे वोट ॾींदव। हा सच ॻाल्हायो छा? कॾहिं कॾहिं अबा इहो कटे छॾीजांइ, इहो कटे छॾीजांइ, इहो अवाम खे न ॿुधाइजांइ, ठीकु आहे न? ठीकु आहे, ठीकु आहे। मासात उहो मासात मिली हो जंहिंजे करे मां रड़ंदो आहियां टिकटॉक ते, मिली वई आहे लानत, मेले में घुमी वियो, हाणे जैकाबाद में मिलियो आहे। किथे हुए? चए थो टिकटॉक ते मूंखे मशहूरु कर, हे वीडियो तुंहिंजो मिलियन में हलंदो, ठीकु आहे? सही आहे, तड़ बि रोज़ कंदो आहे लानत का। मां शकी थियां त तूं नथो थिए। झूम झूम किया मुबारक थी मिली होती। ख़ैर मुबारक हूंदा, ख़ैर मुबारक।